सीन नंबर 8 हाणे सीन नंबर 8 में जेको मज़ो कोन्हे मज़ो कोन्हे 4 नंबर सीन काॾे हो 4 नंबर सीन 4 नंबर सीन 4 नंबर सीन 4 काॾे लो देर थी थिए रिकॉर्डिंग ते देर थी थिए हाणे छा कयां हाणे हिन में सफ़ूरा सोढो ऐं मिठुला इहे टिनी जा किरदार आहिनि हाणे टिनी जा डायलॉग लिखां पर हिन हमरा जी रिकॉर्डिंग पई आहे शुरू लॻी तकड़ में जेके सीन लिखिया अथमि इहे वञी ॾियांसि थो हा वारो Hey!